नाज़रीन, कराची में गुलशन मेमार वाले इलाइक़े में सुपर स्टोर में 10 लाख रुपया फुरकंदड़ बफोरू गिरफ़्तार थिया आहिनि। पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार निज़ामुद्दीन पठान ऐं इस्लाम पठान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं कराची खां, जिते कराची में गुलशन मेमार वाले इलाइक़े में सुपर स्टोर में 10 लाख रुपया फुरकंदड़ बफोरू गिरफ़्तार थिया आहिनि। पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार निज़ामुद्दीन पठान ऐं इस्लाम पठान खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां 2 पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। पुलिस मूजिबि जवाबदारनि 2 महीना अॻु सुपर स्टोर मां 10 लाख रुपया फुर कया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। नाज़रीन, कराची खां गुलशन मेमार वारे इलाइक़े में सुपर स्टोर मां 10 लाख रुपया फुरकंदड़ बफोरू गिरफ़्तार थिया आहिनि, जॾहिं त पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार निज़ामुद्दीन पठान ऐं इस्लाम पठान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार थियल जवाबदारनि वटां 2 पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। हिन हवाले सां असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची के इलाके गुलशन मेमार के सुपर स्टोर में 10 लाख रुपया फुरींदड़ 2 फौरन के कायदाबाद पुलिस सवो करे वरतो है। गिरफ्तार जवाबदारन में निज़ामुद्दीन पठान और इस्लाम पठान इस्लामुल्लाह पठान के मेरान हाईवे ता गिरफ्तार किया हुआ है। पुलिस मुजिब गिरफ्तार वटा गोलियन समेत 2 पिस्टल हथ किया हुआ है। SHO हैदराबाद मोहम्मद अमीन बुधायो है जवाबदारन 2 महीना अॻु गुलशन मेमार जे सुपर स्टोर ता 10 लखन की वारदात कई हुई, जेका फरार थी विया। CCTV फुटेज की मदद से ॿुधल इतलाउनि ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेठो आहे। जॾहिं त SHO मोहम्मद अमीन खोसे ॿुधायो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे थाणनि ते केस पिणु दाख़िल थियल आहिनि। वधीक जांच लाइ पिणु केस कयो पियो वञे। जी ठीक है अब्दुल्ला, लाइन ते रहिजो। नाज़रीन,